कल्याणी में आया थे स्कूल के बारे में जो सब का पैरों अपने दिल्ली के जो MLA सरदार खालिद अहमद खान की अपील कंदासीं। उन खां बाद जो MPA जो महताब साहब के बाक़ी ज़िला जा जेका इंतज़ामिया आहिनि असां सां महिरबानी करे नाइंसाफ़ी न थिए। जो असांजो बिल्डिंग जो मंज़ूरी आहे उहो असांखे वापसि हिते मिले। अगरि न मिलंदो त असां वरी मथे जेको आहे उहो कंदासीं, हड़तालूं कंदासीं। असांजा ॿारनि खे ॾिसो सभु परेशान आहिनि। असांजे बिल्डिंग जो हालात तव्हां ॾिसो, उहो सॼो तव्हांजे साम्हूं वीडियो में तव्हांखे ॾेखारींदासीं। महिरबानी करे असांजो जेको आहे मसइलो इहो हल कयो। बिल्डिंग असांजो वरी इहे खसणु चाहिनि था। रह महिरबानी असां सरदार पंहिंजो तालीम जो वज़ीर आहे उन खे बि अर्ज़ु कयूं था त हीअ बिल्डिंग असांखे मिली वञे ऐं गॾो गॾु इन ॿारनि जे तालीम जो बि ख़्यालु कयो वञे। हे लैट्रिन आहिनि, वॉशरूम आहिनि, 4 दीवारियूं आहिनि, इन्हनि खे बि नओं पको कयो वञे। ऐं असांजो बिल्डिंग छो चोरनि खे ॾियो था? जॾहिं असांजी मंज़ूरत असांखे मिले न। हे मिली भगत करे असांजी बिल्डिंग खयो। अॻे तोड़े वटि 2 स्कूलूं आहिनि, हिकिड़ी प्राइमरी आहे उहो शादी गमी जे लाइ आहे, ॿी गरल प्राइमरी स्कूल आहे उहो पंहिंजो ओताक ठाहियो पियो घर। इहे ऑफिसर अंधा आहिनि छा? इहे वञी छो न विज़िट करनि था? ॾिसनि न त बाबा टियों छाजे लाइ उनखे ॾियो था? सभु जेके बि बिल्डिंगूं अचनि उहे तोड़े जे हवाले कयो वञे। बाबा ईअं न थियणु खपे। हीअ असांजो हक़ु आहे, असांखे मिलणु खपे। हीअ जंहिं असांखे तोहफ़ो ॾिनो आहे उन जी महिरबानी। बक़ाया जेके असांजा MLA साहिब आहिनि, MPA आहिनि, वज़ीर आहे जेको तालीम जो सरदार शाह, असां उनखे बि अपील कयूं था, DC साहिब खे बि अपील कयूं था, बराए महिरबानी करे असांखे बिल्डिंग असांखे मिले। ऐं उन सां गॾु असांजी जेकी टीचर आहे छोकिरी उबावड़े जी आहे, बहितरीनु टीचर आहे। हिते ॾिसो 200 ॿार हिते पढ़नि था। हाणे हुन असांजी छोकिरी जो हितां तबादलो करे ख़ैरपुर मोकिलियो अथनि। इहो तुक आहे छा? हे 3 साल गवर्नमेंट चए थो जेको कानून आहे 3 सालनि में कंहिंजी बदिली कयूं बि नथा। भली मिनिस्टर हुजे, MPA हुजे, MLA, कंहिंजी सिफ़ारिश न हले। पोइ हिन खे छाजे लाइ हितां बदिली कयो अथनि? इहो बि नाइंसाफ़ी आहे, ईअं न खपणु हुजे। और तमामु दोस्त हे जेके असां गॾिजी करे आयासीं, असां पंहिंजे हक़ लाइ आयासीं, एतिराज़ कयोसीं। इहो असांजो स्कूल तव्हां जेको ॾिसी रहिया आहियो इहो डैमेज थी चुको आहे। हिन जो लिस्ट जेको आहे असां मथे मोकिलियोसीं, उन में लिस्ट में नालो बि आयो। वरी उन खां पोइ जेको आहे कुझु जेको आहे माण्हुनि मिली भगत करे DO जेको आहे घोटकी सां ऐं जेको आहे मथियों डायरेक्टर एजुकेशन जेको आहे उन जे मिली भगत सां हिते असांजो हिकिड़ो आहे STO एजुकेशन उबाड़ो, हुन जी मार्फत जेको आहे इन स्कूल खे जेको आहे ट्रांसफ़र हिन जो बिल्डिंग कंहिं ॿिए ॻोठनि में ॾियणु चाहिनि था, जेको ॻोठ नाले में बि न आहे। कॾहिं कंहिं ॿुधो हिकिड़े वॾेरे जो उते घरु आहे, उते जेको उताक ठाहिण जे लाइ उते बिल्डिंग शिफ्ट करे रहिया आहिनि। असीं जेको आहे इन जे करे अॼु इतिजाज करे रहिया आहियूं। जेके ॿार आहिनि इन्हनि जे हक़ खसियो थो वञे, जेको असां नाक़ाबिले बर्दाश्त आहे। असीं जेको आहे पंहिंजो हुकूमत सरदार शाह मिनिस्टर खां अपील कयूं था त असांजो बिल्डिंग असांखे ॾिनो वञे। असांजी बिल्डिंग अगरि किथे ॿी हंधि मुंतकिल थी त असां जेको आहे हाई कोर्ट में केस कंदासीं। उन खां पोइ जेको असांजी हिते उबाड़े जी टीचर असां वटि ईंदी ॿारनि खे पढ़ाईंदी हुई, हिन जो ट्रांसफ़र ख़ैरपुर में कयो वियो आहे। ख़ैरपुर जो टीचर जेको आहे हिते मुंतकिल कयो वियो आहे। छा जे करे त हीउ स्कूल बंदि थिए ऐं हितां वारो बिल्डिंग जेको आहे कंहिं ॿिए हंधि वञे। हाणे ख़ैरपुर वारो टीचर हिते अची छा पोइ उहो पढ़ाईंदी या हितां वरी होॾे वञी छा पढ़ाईंदी? जिथे जी टीचर आहे उते महिरबानी करे उनखे उते रखियो वञे। असां अपील कयूं था सरदार मीर ख़ालिद अहमद खान लोंड जा, महताब हुसैन ॾैर, शहरयार शहर जेके बि हितां जा असांजा आहिनि, असां उन्हनि खे अपील कयूं था त असांजो बिल्डिंग असांखे वापसि करायो वञे। हीअ ॿारनि जो हक़ असांखां न खसियो वञे, न त असां जेको आहे हीअ शहरी हीअ सभु जेके गॾिजी थी करे असीं कोर्ट सगोरी में जेको आहे पटिशन दायर कराईंदासीं। जेको आहे पंहिंजे तालीम खाते जे जेके बि आला अमलदार आहिनि जिन्हनि इहे असांजो स्कूल ॿिए हंधि मुंतकिल करण जी कोशिशि कई आहे, असां उन्हनि ते पटिशन दायर कराईंदासीं।